अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां आहियां जो मेज़बान मेराज हबीब। मुल्क में पीटीआई की हुकूमत ख़त्म थी चुकी है। पीटीआई सरकार मुल्क में 3 साल 8 महीना हुकूमत कई। पीटीआई की सियासत इल्ज़ामन वारी रही है, जैसी मक़बूलियत में इज़ाफ़ो उन वक्त आयो जॾहिं इमरान ख़ान 2013 की चूंडुनि खां पोइ मुस्लिम लीग नून ते इहो इल्ज़ाम आयो तो उन्हनि जी हुकूमत धांधली वसीले आई है। जंहिं बाद 2014 में इमरान ख़ान इस्लामाबाद में धरणो हयो। मुसलसिल इमरान ख़ान पंहिंजे तक़रीरुनि में मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी के करप्ट करार ॾींदो रहियो ऐं रोज़ नवां इल्ज़ाम मुस्लिम लीग नून ते लॻाईंदो हो। इमरान ख़ान उन वक्त 35 पंचरनि जो ज़िक्र कयो हो, जंहिंमें संदसि चवणो हो त 35 तकनि ते हुन सां धांधली थी आहे। सिविल नाफ़रमानी जे ऐलान करण, पार्लियामेंट में हुकूमत के घेले कढण समेत नफ़रत वारी ॿोली उन वक्त ही नज़र ईंदी हुई। इमरान ख़ान कंटेनर ते भी पार्लियामेंट हुकूमत लाइ उन वक्त छा चवंदो हो, अचो त सभु खां पहिरीं ॻाल्हि मां ॿुधी। हिन वक्त भी इमरान ख़ान ऐं उनजे मेंबरनि पारां क़ौमी असेंबली मां इस्तीफ़ा ॾिनी वई आहे। हीअ इस्तीफ़ा इमरान ख़ान ऐं उनजी पार्टी पारां 2014 में भी ॾिनी वयूं हुयूं। उन वक्त इमरान ख़ान कंटेनर ते भी उन बाबत छा चयो हो, अचो त हीअ ॾिसो। इमरान ख़ान न सिर्फ़ उन वक्त क़ौमी असेंबली में वापस आयो पर सभिनी MNAs पंहिंजूं पगारूं भी वरितियूं हुयूं। इमरान ख़ान माज़ीअ में कर्ज़ वठण बाबत छा चवंदो रहियो आहे। IMF वटि वञण बाबत इमरान ख़ान अॻु में छा चवंदो हो, अचो त ॾिसो। पर हुकूमत में अचण बाद इमरान ख़ान न सिर्फ़ IMF वटि वियो, वर्ल्ड बैंक, एशियन डेवलपमेंट बैंक, सऊदी अरब, चाइना, अमेरिका, तुर्की खां कर्ज़ वरिता। न सिर्फ़ कर्ज़ वरिता पर जॾहिं इमरान ख़ान खे हुकूमत मिली हुई तो उन वक्त मुल्क ते मजबूरी तौर ते कर्ज़ 28,000 अरब हो, जेको हिन वक्त वधी 52,000 अरब थी चुको आहे। मतलब त मुल्क ठहण खां वरतल कर्ज़ ऐं PTI जे 3 सालनि 8 महीननि जो कर्ज़ वधीक आहे। जॾहिं इमरान ख़ान खे हुकूमत मिली हुई तो उन वक्त डॉलर 130 रुपया हो, पर PTI जे 3 सालनि 8 महीननि में उहो वधी 190 ताईं पहुतो। जंहिं वक्त PTI खे हुकूमत मिली हुई उन वक्त मजमूई तौर ते मुल्क जी GDP ग्रोथ 5.8% हुई ऐं जॾहिं PTI जे दौर में उहा घटिजी माइनस ताईं पिणु पहुती ऐं हिन वक्त उहा 3.2% आहे। जंहिं बाबत भी PTI सरकार अवाम सां मुसलसिल ग़लत बयानी कंदी रही आहे। 100 खां 300% ताईं आम वापे जे शयुनि में 3 सालनि 8 महीननि दौरान इज़ाफ़ो थियो आहे। PTI जे हुकूमती दौर दौरान मुआशी सूरतहाल बाबत ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स ताज़ी रिपोर्ट जारी कई आहे, जंहिंमें अगस्त 2018 खां अप्रैल 2022 ताईं जो डेटा ॾिनो वियो आहे। हुन में ॿुधायो वियो आहे त आम वापे जे शयुनि में केतिरो इज़ाफ़ो थियो आहे। रिपोर्ट मूजिब अगस्त 2018 में खंड जी 55 रुपया क़ीमत हुई ऐं जेका वधी हिन वक्त 86 रुपयनि खां भी मथे आहे। 16 अगस्त 2018 खां 7 अप्रैल ताईं घीअ जी क़ीमत में 323 रुपया इज़ाफ़ो थियो। दाल माश 124 रुपया महांगी थी। बाकरो गोश्त PTI जे हुकूमती दौर में 488 रुपया महांगो थियो। गाओ गोश्त 243 रुपया महांगो थियो। मुर्गी की क़ीमत में 149 रुपया इज़ाफ़ो थियो। अटे जो 20 किलो थेलो 401 रुपयो महांगो थियो। खीर 40 रुपया महांगो थियो ऐं उन सां गॾोगॾु ॾही 48 रुपया PTI जे हुकूमती दौर में महांगी थी हुई। मजबूरी तौर ते जेका महांगाई PTI जे हुकूमती दौर दौरान साम्हूं आई आहे उहा 100 खां 300% ताईं क़ीमतुनि में इज़ाफ़ो थियो। जेका महांगाई हिन वक्त असांखे 13% नज़र अचे पई, उहा जॾहिं मुस्लिम लीग नून हुकूमत उन वक्त ख़त्म थी हुई ऐं PTI हुकूमत में आई हुई त उन वक्त उहा महांगाई 7.4% हुई, जंहिंमें वाज़ तौर ते हिन वक्त PTI जी नाअहली नज़र अची रही आहे। इमरान ख़ान जे हुकूमती दौर में 4 नाणे वारा वफ़ाक़ी वज़ीर रहिया, 6 FBR चेयरमैन रहिया, पर का भी बेहतरी नज़र न आई। PTI जे दौर में ही स्टेट बैंक IMF हवाले कई वई। मुआशी लिहाज़ खां इमरान ख़ान जी सरकार जा 3 साल 8 महीना मुकम्मल तौर ते नाकाम नज़र आया। लखे माण्हू बेरोज़गार थिया, 2 करोड़ वधीक माण्हू गुरबत जी लकीर खां हेठि अची विया। न सिर्फ़ एतिरो पर इमरान ख़ान जो ॿियो सभ खां वॾो नारो एहतिसाब जो अमल हो, जंहिंमें भी हू मुकम्मल तौर ते नाकाम रहियो। सियासी मुखालफ़न जिनमें नवाज शरीफ, शहबाज शरीफ, आसिफ ज़रदारी, मरियम नवाज, हमज़ा शहबाज, राणा सनाउल्लाह, खुर्शीद शाह आगा, सिराज दुरानी, एहसन इक़बाल, ख्वाजा साद रफ़ीक समेत केतिरनि ई मुखालिफ़ अॻवाननि खे गिरफ़्तार करायो वियो, पर उन्हनि ते कुझु भी साबित करण में इमरान सरकार नाकाम रही। अॻूणो DG FIA बशीर मेमण इहो चई चुको आहे त FIA खे भी सियासी इस्तेमाल लाइ कमु आंदो वेंदो हो। इदारनि जो सियासी इस्तेमाल वाज़ तौर ते इमरान ख़ान जी हुकूमत में नज़र आयो। न सिर्फ़ इहो पर इमरान ख़ान कुझु भी साबित करण में नाकाम रहे, पर उन जी पंहिंजी हुकूमत ख़िलाफ़ केतिरा ई करप्शन जा स्कैंडल साम्हूं आया, जिनमें मालम जब्बा, बिलियन ट्री सोनामी, BRT, पेशावर खंड स्कैंडल, जंहिंमें
जहांगीर तरीन खुसरो बख्तियार जो नालो साम्हूं आयो ऐं उन खां अलावा उन जी पंहिंजी कैबिनेट जा माण्हू उन गैस बहरान जो सबबु पिणु बणिया ऐं उन बाबति वाज़ तौर ते हमाद अज़हर जो नालो बि साम्हूं आयो हो। कोरोना फंड मां 1100 अरब रुपयनि जो घपलो बि इमरान सरकार जे दौर दौरान साम्हूं आयो, पर कंहिं ख़िलाफ़ बि का कार्रवाई न थी। इमरान खान पंहिंजे तकरीरुनि में मुसलसिल रियासत मदीना जा मिसाल ॾींदो रहियो, पर उन जे उबतड़ हुन सियासी मुखालफ़नि ख़िलाफ़ कार्रवायूं करायूं ऐं पंहिंजी हुकूमत में वेठल करप्ट माण्हुनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वई। हिन वक़्तु मुल्क मां इमरान खान जी हुकूमत ख़तम थी चुकी आहे। पीटीआई जा अॻुवाण मुसलसिल सुप्रीम कोर्ट ते तनक़ीद करे रहिया आहिनि ऐं सोशल मीडिया ते इहे ट्रेंड हलाए रहिया आहिनि। जंहिं वक़्तु नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ पानामा लीक्स जो फ़ैसिलो आयो त उन वक़्तु इमरान खान छा चवंदो अचो थो। इमरान खान जी ॻाल्हि ॿोल अवां ॿुधी, वाज़ तौर ते ही जेका हुकूमत इमरान खान जी रही उहा वाज़ तौर ते जॾहिं पार्लियामेंट खां ॿाहिरि हुई त उन ख़िलाफ़ कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदी हुई, पर पार्लियामेंट अंदरि अची ऐं इमरान खान जेके वाइदा कया उन्हनि वाइदनि मां कोई बि वाइदे ते इमरान खान पूरो न लथो। मजबूरी तौर ते इमरान खान पारां इहो पिणु ॿुधायो वियो त हू हफ़्ते पार्लियामेंट में ईंदो ऐं सवालनि जा जवाब ॾींदो ऐं इमरान खान वाहिद मुल्क जो वज़ीर आज़म हो जेको सभ खां घटि एतिरे अरसे में पार्लियामेंट में आयो। इमरान खान हिन वक़्तु एंटी अमेरिकन नैरेटिव खणी अवाम में वञण जो फ़ैसिलो कयो आहे, पर हुन जी हुकूमत में वेठल 15 वज़ीर ऐं मुशीर अहिड़ा हुआ जेके अमेरिका तोड़े यूरोप जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा शहरी आहिनि। केतिरा ई अहिड़ा आहिनि जिन जूं फैमिलीज़ अमेरिका जूं रहायशी आहिनि। इमरान खान जेको नैरेटिव क़ाइमु करण जी कोशिशि करे रहियो आहे उहो मजबूरी तौर ते मुल्क जे लाइ नुक़सानकार आहे। इमरान खान जी 3 साल 8 महीना हुकूमत बाद हिन वक़्तु ॿुधाइण लाइ कुझु बि न आहे रहियो ऐं इमरान खान पंहिंजी हुकूमत वञण ते हिकु साज़िश जो नैरेटिव ॾियण जी कोशिशि करे पियो। इहो ॿुधाए पियो त अमेरिका हुन जे ख़िलाफ़ इन करे साज़िश कई आहे छो त हू पंहिंजो हिकु बि वाइदो पूरो नाहे करे सघियो। पाण हिन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। हुन सां गॾोगॾु काल्ह शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म जो हलफ़ कयो आहे, उन बाद काबीना जोड़ण जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। अॼु मिफ्ता इस्माइल पारां बि प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। उन्हनि पारां ॿुधायो वियो त जेका मईशत जी सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़राबु आहे, उनखे बहितर करण जे लाइ कोशिशि कई वेंदी। हिन वक़्तु शहबाज शरीफ़ जे लाइ मईशत बाबति कहिड़ा चैलेंजिस आहिनि ऐं इमरान खान जी जो हुकूमती दौर मुआशी लिहाज़ खां कीअं रहियो, पाण हिन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो मुल्क जा नामियारा मुआशी माहिर आहिनि मोहतरम जनाब डॉक्टर शाहिद हसन सिद्दीकी साहब। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। डॉक्टर साहब, सबसे पहले तो ये बताइएगा, पीटीआई की हुकूमत 3 साल 8 महीने रही और उसमें जो खान साहब ने अपना मैनिफेस्टो दिया था, जो नुकात उन्होंने बताए थे उसके बरक्स में चीज़ें नज़र आई। आपकी मजबूरी तौर पर हुकूमत के हवाले से क्या राय है जो पीटीआई की हुकूमत रही और मुआशी लिहाज से क्या कोई कामयाबी आपको नज़र आती है इस हुकूमत की? देखिए, इनको जो मईशत मिली थी उस वक्त ग्रोथ रेट था 5.6% और इनके जो अब 4 साल पूरे होने वाले थे तो औसत ग्रोथ रेट बन गया 2.6%। जो अफराद-ए-ज़र इनको विरसे में मिला था वो था 5.5%। अब इस वक्त कोई 13% है। असल जो बात है वो ये है कि बेशतर माशी अशारिये जो हैं, जैसे मैंने आपके प्रोग्राम में भी कहा है, उससे कहीं ज़्यादा ख़राब हैं जो पीटीआई की हुकूमत को विरसे में मिले थे। इसमें कोई शुबे की बात नहीं है सिवाय रेमिटेंसेस के। अब सवाल सिर्फ ये पैदा हो रहा है कि शौकत तरीन ने जो वज़ीर का ओहदे का हल्फ होने से पहले ही कहा था कि पीटीआई की हुकूमत ने मईशत का बेड़ा गर्क कर दिया है, जो बात बिल्कुल सही थी। लेकिन शौकत तरीन के दौर में जुलाई से मार्च तक जो तबाही बर्बादी है वो पाकिस्तान की तारीख में उसकी कोई मिसाल नहीं मिलती। तो इसका मतलब ये हुआ कि जो उन्होंने कहा था कि मईशत का बेड़ा गर्क कर दिया है पीटीआई की हुकूमत ने, इनके आने के बाद मज़ीद इतनी तबाही आई तो कोई मुकाबला नहीं रह गया कि क्या इनको विरसे में मिला था पीएमएलएन से और ये किस हालत में छोड़ कर गए हैं। अगर इसको थोड़ा सा तफसील में आप देखना चाहें तो मैंने शरह नमू का तो आपको बता दिया और अफरात-ए-ज़र को भी बता दिया, लेकिन पिछली हुकूमत के 5 साल में 14,000 अरब रुपए के कर्जे बढ़े थे। इनके 3 साल 6 महीने में कोई जो है 21,000 अरब रुपए के कर्जे बढ़ गए, जो पाकिस्तान की तारीख में सबसे ज़्यादा है। फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट जो 18 में आया था, टोटल फॉरेन इन्वेस्टमेंट, उससे हमेशा ये कम रहा। मगर इनका जो नारा था वो तो ये था हम करप्शन पर काबू पाएंगे, लूटी हुई दौलत वापस लाएंगे। तो 2018 में ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल ने बर्लिन से जो बनती है, उन्होंने ये कहा था कि पाकिस्तान का नंबर 117 है, जितना नंबर बढ़ता जाएगा करप्शन ज़्यादा है। अब 2021 में 140, इसका मतलब ये है कि हमारी रैंकिंग गिर गई। लेकिन 2018 में 100 में से 33 नंबर मिले थे पाकिस्तान को
اب 28 ملے ہیں. تو اس کا مطلب یہ ہے کہ لوٹی دولت تو یہ واپس لائے نہیں, ایمنسٹی دیتے رہے, کرپشن بڑھ گیا, گروتھ گر گئی, قرضے بڑھ گئے, فورن انویسٹمنٹ گر گیا. اور آپ یہ دیکھیں کہ روپے کی قدر, یہ کرائم ہے کہ ان کو 124 روپے میں ملا تھا اور جب 184 میں یا 82 میں چھوڑ کر گئے ہیں تو یہ 60 روپے فی ڈالر گر گیا. تجارتی خسارہ جو جولائی سے مارچ تک ہے یہ پاکستان کی تاریخ میں سب سے زیادہ ہے, کوئی 35 بلین ڈالرز ہو گیا ہے. اس سال اب یہ ہو جائے گا 43 بلین ڈالرز, جو 2018 میں جس کو یہ دیوالیہ کہہ رہے تھے وہ 37 ارب ڈالر تھا. کرنٹ اکاؤنٹ ڈیفیسٹ اب ہونے جا رہا ہے آپ کا کوئی 15-16 ارب ڈالر. تو سوال یہ پیدا ہوتا ہے کہ سوائے ریمیٹنسز کے آپ نے کیا کیا تباہی بربادی کے علاوہ. لیکن ریمیٹنسز بھی میں نے جیسے آپ سے پہلے بھی شاید کہا تھا کہ یہ انکم ٹیکس آرڈیننس 111(4) کے تحت آئی ہیں اور یہ اس میں ہمارا ٹیکسوں کا بھی نقصان ہوتا ہے اور یہ پیسہ واپس باہر بھی چلا جاتا ہے. ان کا جو بڑا دعویٰ بار بار کہتے تھے کہ جی ہمیں کرنٹ اکاؤنٹ ڈیفیسٹ تاریخی ملا ہے, یہ جھوٹ تھا. ان کو ملا تھا 6.2%, اور اس سے پہلے جو زرداری گیلانی حکومت آئی تھی ان کو ملا تھا 8.2%. لیکن انہوں نے رونا گانا نہیں کیا تھا, اس کو وہ پلس میں لے آئے تھے 3 سال کے بعد. یہ جو ہے ان کے دور میں ابھی بھی 15-16 ارب ڈالر ہے اور یہ رونا گانا کرتے رہے. تو یہ جو تباہی بربادی ہے اس کی وجہ یہ ہے کہ ایک آپ نے بتایا کہ انہوں نے اپنے منشور پر عمل نہیں کیا. دوسرا یہ تھا کہ عمران خان نے سوائے بجائے اس کے کہ معیشت کی ترقی کرتے ہیں, خارجہ پالیسی کی بات کرتے ہیں, چور ڈاکو کر کے پورا ٹائم گزار دیا. ایسے ہوتا نہیں ہے. آپ چور ڈاکو ہیں تو ان کو اداروں کو کام کرنے دیں, آپ اپنی معیشت کی طرف توجہ کریں, فورن پالیسی کی طرف توجہ کریں, غربت کی طرف توجہ کریں, مہنگائی کم کرنے کی طرف توجہ کریں. تو یہ جو حرکت تھی کہ اپنی ناکامیوں کو چھپانے کے لیے چور ڈاکو کا نعرہ لگا دیا, یہ اتنی ناقابل معافی میرے خیال سے جرم تھا جس کی سزا قوم کو بھگتنی پڑ رہی ہے اور ملک کی معیشت کو بدلنی پڑ رہی ہے. ملک کی سلامتی کے لیے خطرات ہیں. اس تباہی میں اسٹیٹ بینک کے گورنر کا بہت بڑا کردار تھا اور میرا خیال ہے کہ جولائی میں شاید ان کا ٹینیور پورا ہو رہا ہے. تو مجھے امید ہے کہ پی ایم ایل این کی جو حکومت آئی ہے وہ ان کو ایکسٹینشن نہیں دیں گے بلکہ ان کا احتساب کریں گے کہ آپ نے کیا کر دیا. یہ کبھی روپے کی قدر گراتے ہیں, کبھی شرح سود ایک دم گرا دیتے ہیں, کبھی ایک دم بڑھا دیتے ہیں. تو کوئی اکنامک چیز ہی نہیں ہے. آپ ایمنسٹی لے کے بیٹھ گئے کہ اب ان کے خلاف کارروائی نہیں ہو سکے. تو میرا کہنا یہ تھا کہ یہ ناکام ترین سال تھے, ہم ان کو کہہ سکتے ہیں, عوام کے نقطہ نظر سے, معیشت کے نقطہ نظر سے اور آپ سلامتی کے نقطہ نظر سے خرابی تھی. اچھا ڈاکٹر صاحب, ظاہر تفصیلاً آپ نے جو صورتحال سامنے رکھی اور آپ جب بات کرتے ہیں تو نمبرز, فیکٹ اینڈ فگرز آپ کے سامنے ہوتے ہیں. ظاہر ایک طرف تو یہ صورتحال ہمیں اس وقت نظر آ رہی ہے معیشت کے حوالے سے. دوسرا جو نعرہ تھا احتساب کا, اس میں ہم نے دیکھا اپوزیشن کی جماعتوں کے جو زیادہ تر رہنما تھے وہ جیلوں میں گئے اور حکومت کچھ کر نہیں سکی, ان پر ثابت کچھ نہیں ہو سکا. پر جب دوسری طرف ہم نے دیکھا جو اسکینڈلز حکومت کی جو اپنے لوگ تھے جو ہمیں بحران نظر آئے, چینی کا بحران ہو, گندم کا بحران ہو, پھر ہم نے LNG کا معاملہ دیکھا, اس طرح کے بہت سے بحران ہمیں ان 3 سال 8 مہینوں میں نظر آئے. اس حوالے سے پھر یہ بتائے گا, ایک طرف سے ہم نے دیکھا مہنگائی بڑی مسلسل, قرض زیادہ لیے اس حکومت نے اور اس کو بیلنس کرنے کے لیے حکومت کے پاس کوئی پلان موجود نہیں تھا. تو پھر یہ جو پیسہ ہے یہ گیا کہاں ہے؟ آپ کی اس پر کیا رائے ہے؟ 3 سال 8 مہینے میں جو اتنا قرضہ لیا گیا ہے وہ آخر گیا کہاں ہے؟ دیکھیے ایسا ہے کہ آپ نے پہلے تو نیب کی آپ نے بات کی, میں نے کئی مرتبہ کہا ہے اور لکھا بھی ہے کہ نیب جو اپنے ریکوری کے دعوے کر رہی ہے کہ ہم نے قومی خزانے میں اتنا جمع کرا دیا ہے, وہ جھوٹ تھا. اور میں یہ کہتا رہا ہوں نیب کا احتساب کرنے کی ضرورت ہے. نیب کرے گا کرپشن, نیب کا خود احتساب کرنے کی ضرورت تھی. تو اب اگر یہ نیب کو ختم کرنے کا فیصلہ کر چکے ہیں تو یقیناً اس کو ختم کر دینا چاہیے. اس ادارے کو کوئی مقصد نہیں تھا سوائے اس کے کہ جھوٹے دعوے کریں. لیکن انہوں نے جو غلط کاریاں کی ہیں, یعنی ایک طرف تو جو اپوزیشن کے لوگ تھے ان کے اوپر جھوٹے مقدمے بنائے, کچھ سچے بھی ہوں گے, دوسری طرف جو ان کے اپنے دور میں غلط کاریاں ہو رہی تھیں ان کے اوپر پردہ ڈالے رکھا. اور سب سے بڑی بات یہ ہے کہ قومی خزانے میں لوٹی ہوئی دولت جمع کرانے کے جو دعوے چیئرمین نے کیے جاوید اقبال نے وہ غلط تھے, یعنی اور اس پر احتساب ان کا میرے خیال سے ہونا چاہیے. تو یہ اس میں مجھے قطعی کوئی شبے کی بات نہیں ہے کہ جب تک نیب کا احتساب نہیں ہوگا یہ ان کو کھلی چھٹی نہیں دے دینی چاہیے کہ ختم کر کے گھر بھیج دیں. وہ تو اپنا ٹینیور پورا کر چکے ہیں. تو یہ وہ چیز ہے کہ جس میں کہ میرے خیال سے
कुछ। इसमें सर ये भी बताइएगा आप, ज़ाहिर एक जानिब तो सूरत हाल हमें नज़र आई जो ज़ाहिर आवाम के लिए चीज़ें थी उस तरह से हमें नज़र आया कि उन पर अमल दरामद नहीं हुआ और मुसलसल उसमें इजाफा होता गया, महंगाई और दूसरी चीज़ें हमने देखी। अशराफिया के लिए खान साहब ने कौन से काम किए, कौन से इकदामात उठाए और उनको किस तरह से फ़ायदा मिलता रहा इस पूरी हुकूमत में? ये आपने बहुत ही अहम नुक्ता उठाया है। ये जो मईशत की बर्बादी हुई है, ये आवाम के ऊपर जो गैर ज़रूरी बोझ डाला गया है, उनकी ज़िंदगी अजीरन की गई है, तालीम का बजट कम किया है, उसका फ़ायदा उन्होंने अशराफिया को पहुंचाया, जिसको आप माफिया भी कह सकते हैं। और इन्होंने 3 तो टैक्स एमनेस्टी दे दी। आज की तारीख में भी 2 टैक्स एमनेस्टी चल रही हैं। तो ये कैसे हो सकता है? एक इंडस्ट्री के लिए चल रही है, एक कंस्ट्रक्शन के लिए चल रही है। दूसरी तरफ स्टेट बैंक ने करोड़ों खातेदारों से कुछ 700 अरब रुपए उनको कम दिए कानून तोड़कर। तो एक गठजोड़ था स्टेट बैंक में का, हमारी हुकूमत का और मुल्की माफिया अशराफिया का, और एक और गठजोड़ इनका था बैरूनी अशराफिया, जिसमें IMF और अमेरिका शामिल है। ये जो कहते हैं ना कि अमेरिका के साथ तो इन्होंने बहुत उनको फेवर दिए हैं। यानी अमेरिका के साथ इन्होंने पहले जब IMF से मुज़ाकरात कर रहे थे तो मुज़ाकराती टीम तब्दील कर दी, उनकी पसंद के लोग ले आए। तो ये जो बात करते हैं अमेरिका CPEC को इन्होंने स्लो कर दिया। तो ये सारी चीज़ें तो थी कि अमेरिका के मफादात का तहफ़्फ़ुज़ किया है, न्यू ग्रेड गेम के मकासद का तहफ़्फ़ुज़ किया है। तो ये कहना तो गलत है। तो असल चीज़ ये है कि उन्होंने अशराफिया को फ़ायदा पहुँचाया और मईशत को नुकसान किया, आवाम की तकालीफ बढ़ी और तालीम सेहत के लिए रकूम कम मुख्तस हुई, महंगाई बढ़ी। और दूसरी तरफ ये एमनेस्टी लेके 1.5% पर एमनेस्टी आप दे रहे हैं कि बिल्डिंग्स खड़ी हुई हैं तो 1.5% दे दें। लूटी हुई दौलत जो बाहर गई है उसको आप कहते हैं वहीं रहने दे दें, यहाँ पे टैक्स दे दें। ऐसे होता नहीं है। तो ये तो ऐसी चीज़ें हैं जिन पर उसको फिर हुकूमत अपनी बड़ी कामयाबी करार देती, कंस्ट्रक्शन और जो आपने बताया रेमिटेंसेस के हवाले से जो हुकूमत उसको कामयाबी करार दे रही थी। सर दूसरा ज़ाहिर एक जानिब तो इस हुकूमत का हमने हाल देख लिया 3 साल 8 महीने में, जो ज़ाहिर अब खान साहब के पास कोई नैरेटिव है नहीं देने को, तो इसलिए वो ये नैरेटिव दे रहे हैं एंटी अमेरिका का और मुसलसल उसको इस्तेमाल कर रहे हैं। पर अब जो शहबाज शरीफ साहब आए हैं कल, उनकी पहली तकरीर थी, आपने भी ज़रूर सुनी होगी। उनकी मुआशी टीम ये कह रही है उनकी तैयारी है, साग डार साहब की वापसी के हवाले से कोशिशें हो रही हैं। तो कौन से ऐसे इक़दामात हैं जिनको जल्दी से करने की ज़रूरत है ताकि कम से कम मईशत ट्रैक पर आ जाए? सिर्फ इससे पहले एक जुमला मैं आपको बता दूं कि ये जो बात कर रहे हैं इस लेटर का, थ्रेटनिंग लेटर का, वो तो 7 मार्च का है। अगर वाकई वो कोई पाकिस्तान के लिए इतनी बड़ी धमकी थी तो 8 मार्च, 9 मार्च, 10 मार्च, 15 मार्च जो टाइम था वो तो उन्होंने उसका जिक्र भी नहीं किया। जब उनको ये लग रहा है कि तहरीक एतमाद कामयाब हो रही है, उस वक्त ये ड्रामा ले। अगर वाकई धमकी थी तो 7 मार्च के फौरन बाद उनको ले आना चाहिए था। एक चीज़ हो गई। अब दूसरा पार्ट जो आपका क्वेश्चन है, तो मैं ये कहूँगा कि पहला काम तो इनका ये है, और मेरा ख्याल उसकी तरफ ये है कि ये रिजर्व हमारे जो है स्टेट बैंक के वो 11 अरब डॉलर हैं। वो सिर्फ 50 दिन की दरामदात के लिए काफ़ी है। ये बहुत ही खतरनाक सूरत है। एग्जैक्टली। पहले तो है इसको रिजर्व बढ़ाना। तो अभी आपने देखा कि शहबाज शरीफ साहब ने कहा कि मैं जाऊंगा सऊदी अरब और चाइना। उसका मकसद यही होगा कि फंड्स वहाँ से लिए जाएं ताकि आप इसको पहले तो रिजर्व बढ़ा लें। इनका हमारा तरजीह नंबर 1। तरजीह नंबर 2 ये है कि IMF के साथ मामला तय करें ताकि वो प्रोग्राम बहाल हो जाए और 1 अरब डॉलर की किस्त भी मिल जाए, तो फिर आगे चल के हमें और कर्जे लेने में आसानी होगी। ये बहुत ज़रूरी है। तीसरी ये है कि उसके बाद जो पॉलिसियाँ बने विद इन द फ्रेमवर्क, उसमें कोशिश ये हो कि महंगाई कम हो और आम आदमी की मुश्किलात कम हो और टैक्सों की चोरी जो है वो रुके, इनडायरेक्ट टैक्सेस कम हो। ये तीसरा मरहला है, बाद का मरहला है। पहले 2 मैं यही कहूँगा कि अपने रिजर्व्स बढ़ाएं, IMF का प्रोग्राम जो है बहाल कराएं, ये बड़ी ज़रूरी है। उसके बाद ये इनका टेस्ट होगा कि ये महंगाई कम करने के लिए, ग्रोथ का बढ़ाने के लिए, बेरोज़गारी कम करने के लिए क्या इक़दाम उठाते हैं और IMF के जो सख्त तरीन शराइत हैं उनको किस तरह मैनेज करते हैं। ये असल खेल, यही असल टेस्ट होगा इस हुकूमत का। डॉक्टर साहब साथ ही ये भी बताएगा, ज़ाहिर एक जानिब तो हम देख रहे हैं ये जो सूरत हाल हमें इस वक्त नज़र आ रही है, आपने बता दिया शहबाज शरीफ साहब के हवाले से जो चैलेंजेस हैं उनको। एक ये इस वक्त सूरत हाल बनी हुई है कि इलेक्शन 7-8 महीने में हो सकते हैं या फिर ये असेंबली अपना टेन्योर मुकम्मल कर सकती है। ये दोनों चीज़ें इस वक्त चल रही हैं।
تو اس حوالے سے جو اس حکومت نے حال کیا ہے معیشت کا، اس کو کم از کم بہتر کرنے میں وقت کتنا درکار ہوگا؟ اور دوسرا، جو لوگوں کی امیدیں ہیں کہ اب چیزیں نیچے ہونا شروع ہوں گی، کل جیسے انہوں نے اعلانات کیے، اب یہ مسلسل ہم دیکھ رہے ہیں سوشل میڈیا پر چیزیں چل رہی ہیں کہ پیٹرول کے حوالے سے بھی کمی آئے گی، اور اس حوالے سے تو یہ بتائے گا کہ کب تک یہ ٹائم کتنا درکار ہوگا اس حکومت کو؟ دیکھیے، پہلے میں آپ کو بتا دوں، پیٹرولیم مصنوعات کا سلسلہ یہ ہے کہ تحریک انصاف کی حکومت نے IMF کو لکھ کے دے دیا تھا، معاہدہ کر لیا تھا کہ ہم جون تک پیٹرول کے نرخ بڑھاتے رہیں گے۔ اب تو اگر کچھ ریورس کرنا ہے تو IMF کی کنسنٹ ضرورت ہوگی، ورنہ مشکلات پڑ جائیں گی، ایک چیز۔ دوسرا یہ کہ ابھی اس حکومت کو یہ فیصلہ کرنا ہے کہ وہ جو پوری مدت رہ گئی ہے 1.5 سال، وہ اویل کرتے ہیں یا فوری الیکشن کی طرف جاتے ہیں۔ اگر یہ فوری 7 مہینے الیکشن کی طرف جاتے ہیں تو پھر تو ساری توجہ اس طرف چلی جائے گی، اور اگر یہ اپنی ٹینیور پورا کرنے کی بات کرتے ہیں جو ابھی باقی ہے، تو پھر ان کو موقع ملے گا کہ یہ کچھ ایسی اصلاحات کر سکیں، اسٹرکچرل اصلاحات کر سکیں جس میں عوام کی تکالیف کم سے کم ہونا شروع ہو جائیں، لیکن معیشت صحیح سمت پر آ جائے، چاہے اس کے فوری فوائد ملیں یا نہیں ملیں۔ تو ابھی یہ فیصلہ اس حکومت کو کرنا ہے کہ وہ کتنا ٹائم چاہتے ہیں اور کتنی تیزی سے اسٹرکچرل اصلاحات کرنا چاہتے ہیں، ان کی ٹیم کتنی تیزی سے اس پر عمل درآمد کرتی ہے، یہ میرے خیال سے ابھی دیکھنا باقی ہے۔ بہت شکریہ آپ کا ڈاکٹر شاہد حسن صدیقی صاحب پروگرام میں وقت دینے کے لیے، جیکا صورتحال PTI جے حکومتی دور دوران معیشت جی رہی وہ آوان جے ساموں رکھی سی آئیں، ان وقت جیکے شہباز شریف کے چیلنجز آئیں، نئی حکومت کے چیلنجز آئیں، ان بابت گالیں پان پروگرام میں ودیک ذکر کندا سی جیکو نیریٹو PTI ڈیڑھ جی کوشش کرے پئی، ان ساں مجموعی طور تے ملک کے کیڑو نقصان پہنچندو ऐं سفارتی سطح تے کیڑیوں کامیابیوں ناکامیوں PTI جوں رہیوں، ان بابت بھی تے وقت ہے کہ بریک جو اساں سکتے جا۔ پروگرام میں ایک بیرو بیرو بھلیکار ہن حصے میں پانا ذکر کنداسی عمران خان جی حکومت جیکا 3 سال 8 مہینہ رہی، ان میں سفارتی طور تے کیڑیوں کامیابیوں یا ناکامیوں ملی، ان ساں گڈو گڈ جیکو ہن وقت عمران خان نیریٹو کھڑی اگتے ہلے پیو، ان ساں مجموعی طور تے پاکستان کے کیڑا نقصان تھیندا؟ ظاہر جیکو عمران خان امریکہ جے حوالے ساں خط جو ذکر مسلسل کرے پیو، وہ نیریٹو قائم کرن جی کوشش کرے پیو، ان ساں لاگاپن تے اثر پون پیا، واضح طور تے اثر پون پیا۔ امریکہ جیکو پاکستان ساں سب کھاں ودیک واپار کندڑ ملک ہے، گزریل سال 19 سیکڑو واپار سجی دنیا کے مختلف ملکن میں صرف اساجو امریکہ میں تھیو، ریمیٹنسز بھی سب کھاں ودیک امریکہ میں ہی پاکستان میں اچن پیا۔ پاڑ ان معاملے تے ڳالھائیندا سے اساں وقت ویڈیو لنک ذریعے جوائن کیو ہے اڳوڻا سفارتکار آهن نامیرا عالمی ماہر آهن محترم جناب GR بلور صاحب۔ سائیں السلام علیکم۔ وعلیکم السلام۔ جی صاحب تھینک یو سو مچ جوائن کرنے جلائے۔ سب کا پہلے بدھائے جو عمران خان جی حکومت 3 سال 8 مہینہ رہی، ان میں اساں ڈٹھو سی کشمیر جے حوالے ساں جکو معاملو اساں جو ساموں آیو، بار بار کوشش کئی وئی افغانستان وارے معاملے کے جڑے طریقے سے مس ہینڈل کئے وے، ان تے اساں کے مختلف رائے نظر آئی، وری آخر میں ویندے ویندے یوکرین جو جڑے معاملو ساموں آیو تا ان ڈیئں تے رشیا جو دورو ان تے عمران خان تے تنقید تھیندی رہی۔ اب کیئں پہ ॾिसो PTI جی پرڏيهي پالیسی کے؟ छाकाणि जो इहो हाणे तारीख़ जो हिसो बणिजी चुको आहे हिक लिहाज़ सां। इमरान ख़ान जी हुकूमत जेका हली आहे 3 साल 8 महीना टू बी एग्ज़ैक्ट, उन में आई थिंक चैलेंजिस जीअं हुआ इंटरनली ऐं उन जी जेका एॾी का परफॉर्मेंस कोन हुई जहिड़ो करे चइजे प्रेज़ जोगी, त साॻी तरह सां आई थिंक इंटरनेशनल लेवल ते बि कैप्तान जी जेका हुकूमत हुई तंहिं ते तमामु घणियूं तवक़ुआत हुयूं उनजे सपोर्टेड जूं बि ऐं कुझु जेके माण्हू न्यूट्रल आहे उन्हनि जी बि। इन करे जो हिकिड़ो हिन जो इंटरनेशनल इमेज हुयो, हुन जो नालो हो, हिकिड़ो ब्रांड हो, लेकिन अनफॉर्चुनेटली उनखे हू कैश इन न करे सघियो पाकिस्तान जे लाइ। बल्कि जेके चवण वारा इहे बि एनालाइज़ चवनि था त इहो बि हिकिड़ो रीज़न हुयो हुनखे आणण जो, त हुनजो ॿाहिरि इमेज आहे ऐं उहो इमेज पाकिस्तान जे लाइ इकोनॉमिक ऐं पॉलिटिकल ऐं डिप्लोमेटिक गेन आणे थो। पर अनफॉर्चुनेटली जेके तव्हां गिणाया आहिनि फ्रंट्स, उन्हनि में का एॾी ख़ातिर ख़्वाह कामयाबी हासिल न रही आहे, बल्कि इनफैक्ट
अनफॉर्चुनेटली या एक्सीडेंटली जेको शुरूआती ग़लति थी त इट वॉज़ इमरान ख़ान जो धरनो हुयो जंहिं दौरान चाइना जे प्रेसिडेंट जेको इंतहाई अहम दौरो कैंसिल करिणो पियो उन वक़्त जी हुकूमत खे। उहो दौरो जेको हो सो सीपेक जे हवाले सां हो इनिशियली हुयो ऐं उन खां पोइ डिले सां थियो, लेकिन असांखे ख़बर आहे त जॾहिं दौरा छाकाणि जा असां रहिया आहियूं फॉरेन ऑफिस में, त जॾहिं दौरा कैंसिल थींदा आहिनि इंटरनल वजूहात जे करे त उनजो तमामु नेगेटिव असरु थींदो आहे। ऐं पोइ जेका वठ पकड़ जी हुई सो कॉल्ड अकाउंटेबिलिटी जे लिहाज़ सां, त उन में बि काफ़ी सारा इन्हनि डायरेक्टली सिधा ऐं अणसिधा क्वेश्चन मार्क जेके सीपेक जा हुआ मनसूबा उन्हनि ते विधा। ऐं उहे रिपोर्टूं आहिनि त चाइनीज़ हुकूमत इन ते का ख़ासि ख़ुशि न हुई। त उन लिहाज़ सां चाइना खां जेकॾहिं असां शुरू कयूं त असांजो कोई स्ट्रेटेजिक पार्टनर आहे, एॾी सारी 40-50 बिलियन डॉलर जी बल्कि हाणे त 60 बिलियन थी विया आहिनि सीपैक में इन्वेस्टमेंट आहे, उहो बि एॾो ख़ुशि एॾो कंफर्टेबल न हुयो उन हुकूमत सां। त उते बि आई थिंक आउट ऑफ 10 4 या 5 मार्कूं नथो ॾेई सघे माण्हू उन हुकूमत खे। पोइ जेकॾहिं असां मिडल ईस्ट में अचूं त उते बि हिकु लिहाज़ सां मिसकैल्कुलेशन ऐं मिसजजमेंट थी आहे। असांखे ख़बर आहे त ईरान ऐं सऊदी अरब जा पंहिंजा तालुकात ॾाढा मुश्किल आहिनि ऐं असां उन्हनि जे विच में पऊं त असां तव्हांजो था कयूं सुलह तव्हांजे विच में, त ईरान सां बि असांजा तालुकात मज़ेदार न रहिया सुठा। साॻी तरह सऊदी अरब जे ते बि असांखे काफ़ी सारी एम्बेरसमेंट थी ऐं तव्हां पाण ॾिठो त विदिन 24 आवर्स या 48 आवर्स उन्हनि चयो त असांखे पैसा वापसि कयो, छाकाणि जो उहो वरी ॿियो फियस्को हुयो त जेका OIC जी जेका मीटिंग थिए पई कोलालमपुर में, उन में असां एक्टिवली पार्टिसिपेट कयो विदाउट टेकिंग इन टू अकाउंट इम्प्लीकेशन्स। ऐं हाणे जेको धकु लॻो आहे असांजी फॉरेन पॉलिसी खे अमेरिका सां जे हवाले सां ऐं हिकिड़े तमामु रूटीन जे लेटर खे हिकिड़ी साज़िश कराइण जी सभु ज़ाहिर जेके इहे सभु मामला असांखे नज़र आया हुआ, सऊदी अरब जो बि ज़िक्र कयो ऐं ज़ाहिर असां उहो ॾिठोसीं कुरैशी साहिब जो जेको बयानु साम्हूं आयो उन खां पोइ कहिड़े तरीक़े सां मामला ख़राब थिया। पर हिकु जेको ॿियो इंतिहाई अहम मामिलो कश्मीर जे हवाले सां मां सम्झो पिया त जेके दावाऊं कयूं वयूं हुयूं इमरान ख़ान पारां त हू सफ़ीर थी वेंदो सॼी दुनिया में, असां हिन ई हुकूमत जे दौर में ॾिठोसीं त कश्मीर जी ख़ासि हैसियत खे ख़तमु कयो वियो ऐं 2019 अगस्त में जेको फ़ैसिलो कयो वियो उन खां पोइ मुसलसिल असांखे उहा सूरत नज़र आई ऐं उनखे सॼी दुनिया में खणी वञण में बि इमरान ख़ान नाकाम रहियो आख़िर ताईं। ॾिसो, मां इन हद ते न वेंदुसि त मुकमिल नाकामी थी। ज़ाहिर आहे इंडिया जी प्रेज़ेंस दुनिया में असांखां वधीक आहे, वॾी मार्केट आहे ऐं हुन पंहिंजो नैरेटिव अहिड़े तरीक़े सां खणी हलियो आहे। इहा ॻाल्हि त असांखे क़बूल करणु घुरिजे ऐं इन हुकूमत खे जेका गुज़िश्ता हुई त जवाबदारी स्क्वायरली उन्हनि जी हुई त इन हालात खे कंट्रोल करे ऐं इहे हिकिड़ो हिस्टोरिकल चैलेंज हो। जेकॾहिं इमरान ख़ान इन में कामयाबु थी वञे हा त इंडिया खे रोके सघे हा इहो एॾो वॾो क़दम खणण खां, छा चइबो आहे जंहिंखे प्रीएम्प्टिव डिप्लोमेसी करे हा या फ़ैसिले करण खां पोइ उनखे एतिरो मजबूर करे हा इंटरनेशनली त हू रिवर्स करे हा। त यकीनी ॻाल्हि आहे त जेको फॉरेन पॉलिसी जेको कश्मीर जो जेको स्कोर कार्ड आहे हुकूमतनि जो पाकिस्तान जो, उन में वरी बि मां चवंदुसि त तमामु लो मार्क्स माण्हू ॾेई सघे थो इमरान ख़ान जी हुकूमत खे, बल्कि चइनि खां बि घटि 1 या 2 मार्क ॾेई सघे थो, उन खां वधीक मुंहिंजे ख़्याल आउट ऑफ 10 नथो ॾेई सघे। अब जे सभु जेको हिन वक़्तु नैरेटिव ख़ान साहब खणी अॻिते हले पियो ऐं ज़ाहिर उनजो मुसलसिल ज़िक्र थिए पियो, पाकिस्तान में आइनी तौर ते हुकूमत जी तब्दीली थी चुकी आहे ऐं इमरान ख़ान साहब इस्तीफ़ाऊं ॾेई छॾियूं आहिनि। हाणे हू अवाम में निकिरे पियो, सुभाणे पेशावर में जलसो आहे ऐं एक्सपेक्टेड इहो ई आहे इम्पोर्टेड हुकूमत जो नालो PTI इनखे मुसलसिल ॾिए पई, उहे ट्रेंड्स हलनि पिया, मिलियंस में हलनि पिया, इंटरनेशनल मीडिया इनखे कवर करे पई त हिकु अॻूणो वज़ीर आज़म इहो इल्ज़ाम मड़े पियो त अमेरिका जे इन्वॉल्वमेंट जे करे हुनजी हुकूमत ख़तमु थी आहे। इहो केतिरो ख़तरनाक आहे ऐं इहो जेका हिन वक़्तु नैरेटिव PTI क़ाइमु कयो आहे इहो मजमूई तौर ते मुल्क जे लाइ कीअं साबित थींदो? यकीनी ॻाल्हि आहे त हिन में सभ खां वॾी ॻाल्हि जेका ख़तरनाक ॻाल्हि हूंदी आहे त तव्हां कंहिं बि फॉरेन पॉलिसी इशू खे तव्हां पंहिंजे डोमेस्टिक पॉलिटिक्स सां ॻंढियो त उहो वॾो तमामु वॾो रिस्क हूंदो आहे, स्पेशली पाकिस्तान जहिड़ी कंट्री जंहिंजी इकोनॉमी एतिरी कमज़ोर आहे ऐं वॾी ॻाल्हि आहे डिपेंडेंट आहे
उन ई मेरी कंट्री ते जंहिंजे ख़िलाफ़ु असां इहो इल्ज़ाम लॻायूं पिया त उहो असांजी हुकूमत जे या असांजे मुल्क जे इंट्रस्ट जे ख़िलाफ़ु आहे, जॾहिं त हक़ीक़तूं उन जे बरक्स आहिनि त अमेरिका इज़ वन ऑफ आवर आई थिंक सेकेंड लार्जेस्ट आफ्टर यूरोप एक्सपोर्ट जी जेका डेस्टिनेशन आहे। तमामु घणा सारा मनसूबा आहिनि, हिकिड़ी तारीख़ आहे अमेरिका सां असांजी रिलेशनशिप जी, ऐं हू पाण बि मञनि था। ऐं ॿी ॻाल्हि आहे त असांजी आर्मी जो अञा बि जेको डिपेंडेंस आहे वेपन जे हवाले सां उहो ज़ाहिर शिफ्ट थी वियो आहे टुवर्ड्स चाइना ऐं पंहिंजी इंडिजिनस, उनजे बावजूद बि तमामु घणा अहिड़ा वेपन सिस्टम आहिनि जेके अञा बि असांजे अमेरिकन आहिनि ऐं उनजा स्पेयर पार्ट्स आहिनि, ॿी ॻाल्हियूं आहिनि। तंहिंखां सवाइ असां हिसो रहिया आहियूं पीस कीपिंग जा, ॿिया एक्सरसाइज़ थियनि थियूं, त इंस्टीट्यूशनल लेवल ते आई थिंक अमेरिका सां असांजा तमामु पुराणा तालुकात आहिनि। प्लस असांजा तक़रीबन आई थिंक हिन वक़्तु जेको तक़रीबन 7 खां 8 लख जेके आहिनि से पाकिस्तानी अमेरिका में आहिनि जेके सभ खां वधीक नाणो मोकिलनि था, तक़रीबन $8 बिलियन मोकिलनि था हिते। त इहे सभु ॻाल्हियूं छो नथियूं उन्हनि खे सम्झ में अचनि, नथी ख़बर पवे। ऐं जेकॾहिं सम्झ में अचनि थियूं त आई थिंक इट्स अ वेरी 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 नैरो इंट्रस्ट दैट दे वांट टू सर्व एंड सेक्रीफाइस इंट्रस्ट ऑफ द कंट्री। जी साहब, हिकु ॿियो मामिलो जेको नज़र अचे पियो, ज़ाहिर इमरान ख़ान जी हुकूमत वञी चुकी आहे। काल्ह शहबाज शरीफ़ जो पहिरियों ख़िताब हो, उन ज़िक्र कयो अमेरिका सां असां बराबरी जी बुनियाद ते लाॻापा चाहियूं था, सीपेक मनसूबे में तेज़ी जो उन पारां ज़िक्र कयो वियो। ऐं टियों जेको अहम मामिलो हो भारत सां लाॻापनि जे हवाले सां काल्ह शहबाज शरीफ़ ज़िक्र कयो, बाद में नरेंद्र मोदी हुनखे मुबारक पिणु ॾिनी ऐं उनजो जवाब बि अॼु शहबाज शरीफ़ ट्वीट वसीले कयो आहे ऐं उन पारां इहो चयो वियो आहे त असां बहितर लाॻापा पाड़ेसरी मुल्कनि ॾांहुं चाहियूं था। अमां छा पिया सम्झो जेका हिन वक़्तु मुआशी तौर ते मुल्क जी सूरत हाल आहे उन जे लाइ एफर्ट्स वठण जी ज़रूरत आहे हिन वक़्तु, ऐं ज़ाहिर जेको नून लीग जो माज़ी रहियो आहे, कोशिशूं रहियूं आहिनि नून लीग जूं पंहिंजे हुकूमती दौरनि में, त उन तरफ़ मामिलो अॻिते वधी सघे थो। ज़ाहिर कश्मीर बाबति काल्ह शहबाज शरीफ़ इहो क्लियर कयो त इन ते को कॉम्प्रोमाइज़ न थींदो ऐं उन ते बि असां ॻाल्हाईंदासीं, पर ट्रेड ऐं ॿिया जेके मामला आहिनि उहे असां भारत सां शुरू करे सघूं। तव्हांजी इन ते छा राय आहे? जी, मुंहिंजे ख़्याल इहो हिकिड़ो रियलिस्टिक अप्रोच आहे। असां वेझा मतिलबु हिकिड़ी असांजी वॾी बॉर्डर आहे 2000 किलोमीटर खां वधीक, पंजाब जो ऐं ईस्ट पंजाब ऐं वेस्ट पंजाब कंहिं ज़माने में हिकु हूंदा हुआ, फ़सुल हिकु जहिड़ा थियनि था, हिकिड़ी जहिड़ी ज़ुबान ॻाल्हाई वञे थी, कल्चर तक़रीबन बराबरि आहे हिकु लिहाज़ सां, ऐं ॿी सभ खां वॾी ॻाल्हि आहे त कॉम्प्लीमेंट करे सघनि थियूं इकोनॉमीज़ एग्रीकल्चर जे हवाले सां, कमोडिटीज़ जे हवाले सां। त मुंहिंजे ख़्याल आहे असांखे इन ते लाज़मन हुकूमत जेका आहे असां उनखे सोचणु घुरिजे त कीअं असां पंहिंजा इकनॉमिक इंट्रस्ट ऐं कीअं असांजा इकनॉमिक रिलेशनशिप जेके आहिनि से वधनि इंडिया सां। ऐं जॾहिं त असांजो जेको प्रिंसिपल बाउसूली जेको असांजो मौक़ुफ़ आहे कश्मीर जो, उन तां असां पोइ न रहियूं। अहिड़ा मिसाल आहिनि, तव्हांखे ताइवान जो मिसाल असां वटि आहे त केतिरा साल हाणे त अची थोरो असर्ट कयो आहे चाइना, पर तक़रीबन 3 जेके से डेकेड्स जेको आहे सो चाइना पंहिंजो उसूल बि रखियो, उसूली मौक़ुफ़ बि रखियो, गॾु गॾु उन सां ट्रेड बि कंदो रहियो ताइवान सां। ऐं ताइवानीज़ वर द बिगेस्ट इन्वेस्टर्स इन द मेन लैंड चाइना, अॼु बि आहिनि जुड़क। सो मुंहिंजे ख़्याल इहे ॻाल्हियूं असांखे सोचणियूं पवंदियूं, आउट ऑफ बॉक्स के रिलेशन जेके आहिनि से सोल्यूशन कढणा पवंदा। ऐं जेकॾहिं जो हाणे मसइलो इहो थी वियो त हिकिड़ो लॉकजैम थी वियो हो बिटवीन आवर गवर्नमेंट एंड द इंडियन गवर्नमेंट, त हींअर जेकॾहिं कम्युनिकेशन हिन हिकिड़ो इनिशिएट कयो आहे नई हुकूमत, त मुंहिंजी इहा ई ख़्वाहिश हूंदी एज़ अ फॉर्मर डिप्लोमैट ऐं एज़ अ एनालिस्ट त इहो डायलॉग वधणु घुरिजे, छाकाणि जो डायलॉग ई तव्हांखे अॻिते हली के हिन खे हल तरफ़ वधी थो वञे। सो आई सी एटलीस्ट गुड एटमॉस्फेरिक्स, कम से कम उहो पुराणो जेको तक़रीबन असां वञी पहुतासीं न्यूक्लियर जंग जे दाने ते इन गुज़श्ता 2 साल पहिरियां 2019 में, या त उन लिहाज़ सां मुंहिंजे ख़्याल जेकॾहिं सरहदनि ते थोरो सुकून थो अची वञे ऐं असां पंहिंजो मॉरल प्रेशर विझूं उन ते इंडिया ते, त हू सेपरेशन